बबरलो में वकला बरादरी के धरने में न सिर्फ नौजवान पेशावर वकील शरीक हैं बल्कि वो बुजुर्ग और माजूर नाबीन अफराद भी पेश हैं जो निज़ाम इंसाफ में बेहतरी के लिए अपनी आवाज़ बुलंद करना चाहते हैं। ये बुजुर्ग जो नाबीन और टांगों से महरूम शहरी बिना किसी सहारे नहीं चल सकते, उनकी मौजूदगी धरने को नई जीनत दे रही है। वफ़ाक़ पारां सिंधुअ ते धाड़ियो हणियो वियो आहे। असां इन खे बिल्कुलु रद्द था कयूं ऐं वफ़ाक़ खे चिटो ऐं वाज़े पैगाम था ॾियूं त जीअं हे केनालनि जो ख़ात्मो न कयो वियो त सिंध सरापा एहतिजाज हूंदी। ऐं वकीलनि दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार थो कयां त जेको मेलो मचायो आहे। असां मुसलसल हिते धरणे में मौजूदु रहंदासीं जेसि ताईं नोटिफिकेशन वापसि नथा कनि। पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ निभाए अहिड़े तहरीक में शामिल थियनि त पंहिंजी जेका आहे सा मुस्तक़बिल वधाइनि ऐं अमर बणिजी अॻिते लाइ वधनि ऐं पोयनि लाइ जेको आहे सो सबूत पैदा कनि त भई हा असांजा वॾा हुआ जेके क़ौमी तहरीक में शामिल थिया ऐं पोयनि जे लाइ बि इहो रस्तो खुली वञे उहे बि सदाईं क़ौमी तहरीकुनि में शामिल थियनि। सिंधु दरिया असांजो साहु आहे, असांजो जियापो आहे, इन ते धाड़ो हणो असां कंहिंखे बि कोन ॾींदासीं। हे मौत जे बराबरि आहे। सिंधियुनि माण्हुनि खे जीअं हिरोशिमा नागासाकी ते बम चलायो वियो, हे उहो साॻियो एटम बम आहे। असां हिनखे रद्द था कयूं। असां सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा वसीला 13 लख एकड़ कारपोरेट फारम जे नाले में सिंध जूं ज़मीनूं उहे सिंधियुनि खे ॾिनियूं वञनि। सिंध हुकूमत जेको आहे हिकिड़ो मुनाफ़िकाना बिटो रवैयो इख्तियार करणु पई चाहे त असां हुननि सां बि हलूं त असां हुननि सां बि हलूं। हीअ असां वटि कल्ह आया हुया त तव्हां असांजी जलसे में शामिल थियो, इंशाअल्लाह असां तव्हांजो साथ ॾींदासीं। पर असां हिननि खे सिधो सिधो चयो हुयो त तव्हां वफ़ाक़ पंहिंजा रस्ता अलॻि कयो, उन्हनि खे पंहिंजी एफिलिएशन बंदि करे छॾियो त पोइ असां तव्हां सां गॾु आहियूं। अगरि तव्हां उन्हनि सां गॾु आहियो त इन जो सिधो सिधो मतिलबु आहे त तव्हां असांजे ख़िलाफ़ु आहियो, तव्हां उन्हनि जो बूट चटणु चाहियो था। हिकु आया हुया पीपला चवनि पिया ॻाल्हियूं कयूं, छा जूं ॻाल्हियूं बाबा? ही को दुकान ते जहिड़ो आहे, को प्लाट ते जहिड़ो आहे, को घर जो मसइलो आहे, ॻाल्हियूं छा जूं? सिधी सही ॻाल्हि आहे, सिंधु दरिया तव्हां खयो आहे, धाड़ो आयो आहे, उनजो नोटिफिकेशन खणी अचो, बसि सिंपल आहे। ये ड्रामेबाज़ियूं बंदि कयो। हीउ धरणो पुरमन आहे। अॼु 8 ॾींहुं अथसि, महीनो हलणो पियो त महीनो असां वेठा हूंदासीं, को मसइलो ई कोन्हे। इहे ड्रामा आहिनि। कॾहिं चवनि था ॻाल्हियूं कयो, कॾहिं चवनि था त असां तव्हांजे जलसे में अचूं, तव्हां असांजे छाजे लाइ? ये मनाजिर इस बात का सबूत है कि इंसाफ की मुतलाशी अफराद न उम्र देखती है न जिस्मानी हालत, सब एक ही सिफ में खड़े हैं। माजूर और आंखों से महरूम अफराद जद्दोजहद की मौज एक धरना नहीं बल्कि अवामी तहरीक बना देती है, जहां हर तबका इंसाफ के लिए यकजबान नजर आ रहे हैं। रिपोर्ट सैफुल्लाह बलोच, वश टीवी न्यूज़, रोहड़ी।